एहसान थे ऐं पोइ कर्म कीअं थियो। हालांकि जेकॾहिं किताबनि जा हवाला ॾींदुमि त लाइब्रेरी खुली वेंदी, उलमा वेठा आलिमनि जी स्टेज आहे ऐं मां ज़िम्मेवारीअ सां गुफ़्तगू कयां थो पियो। स्क्रीन में महफूज़ पिया मुंहिंजा लफ़्ज़ थियनि, लफ़्ज़ लफ़्ज़ जो ज़िम्मेवार आहियां। अॼु बि सुभाणे बि कंहिंखे ताफ़ज़ात हुजनि, रुॻो साईं खे चओ फोन हिकिड़ो टिक टिक करे वरी वर जो वकड़ पाण कढी वेंदुसि। पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लामा मुईन काशिफी मार्जुन नबूवत इहो मामलो उन में लिखियल आहे, पर बेहकी वारे बुजुर्ग में लिखियो आहे। हज़रत सैयदना अब्दुल मुत्तलिब काबे में बीठो आहे। अल्लाह साईं ॾह उठ थो ॾिया मिलाद में, ख़ुशीअ में, हुज़ूर जे आमद में, रुॻो मुंहिंजे मथां करम थिए। ऐं अब्दुल मुत्तलिब साईं अञा हिकिड़ो अजीब वाक़ियो मूं पढ़ियो सरकार जे अचण खां अॻु, उहो कहिड़ी तरह मुस्तदरक हाकिम वारे बुजुर्ग लिखियो आहे। माण्हू फरमाइनि था पिया त अब्दुल मुत्तलिब मके पाक जे गिरदो नवा जा ताजिर वापारी सदन जी खिदमत में हली आया। अब्दुल मुत्तलिब बाबा जी उठ भरिया से सामान सा काफिलो तैयार कयो आ शाम मुल्क दे वापार जे लाइ। ओ साईं कपड़ा खपाईंदा से, सामान खपाईंदा से, जिनसू विकणंदा से, खारकू खपाईंदा से, शुहारा विकणंदा से। मेहरबानी कयो तव्हां गॾिजी हलो त शाम मुल्क में असां पंहिंजा वापार कयो, असां नफ़ा कमायो, असां तिजारत जे लाइ तैयार थियाऊं। पाण उठ तवाजा पैसा तवाजा, जिनसू तवाजो कपड़ा तवाजा, खारकू तवाजो, नफो तवाजो, नुकसान तवाजो, मुझे हलण जी केड़ी जरूरत आ। ओ साईं ॼाणूं था सब कुछ असां जो आ, पर जे तव्हां असां सां उठन में गॾु हूंदव त मके खां शाम ताईं, शाम खां मके ताईं अल्लाह अमन जी ज़मानत ॾेई छॾी आ। उठ महफूज होंदा, पैसा महफूज होंदा, सामान सलामत होंदो, का भी दुनिया की ताकत लोडे न सकती। लीलाफ कुरैश लीलाफ रिहलत अश्शिताअ वस्सैफ फलयअबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अतअमहुम मिन जूअ व आमनहुम मिन खौफ। कुरैश खानदान जो रब करीम इन सूरत सगूरी में जिक्र कयो आहे। अमन जी ज़मानत आहे उन उठन के, काफिले के, सामान के। इन सूरत जी ही खासियत आहे जंहिंमें आमनहुम मिन खौफ, अमान जी ॻाल्हि आहे, पनाह जी ॻाल्हि आहे। या सूरत कुरैश याद कयो, इन जूं ॿ बरकतूं आहिनि। हिकु बरकत याद रात जो पढ़ी निकिरी पोइ बरन में गुज़रंदो वञो, झंग जा जानवर बि तुंहिंजी इज़त कंदा। मुझो तो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, 20 साल बराबर। कॾहिं 1 बजे दुआ थींदी, रात जो 2 बजे दुआ थींदी, 12 बजे दुआ थींदी। थरन मां बरन मां जितो को ॾींहं जो न गुज़रे, उन इलाइक़े जा न गुज़रंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो क़ुरान रहमत आहे। ड्राइवर पुछंदा आहिनि, मुझो ख़ुदा जे क़ुरान जी ज़मानत आहे, गाड़ी कढो तोखे घर ताईं पहुचण ताईं वो अॻियों न ईंदो, पर जे ईंदो त पर जूं बलाऊं बि इज़त कंदा। तोखे मान मिलंदो, शान मिलंदो, दुनिया में इज्जतूं मिलन पे सदके रसूलुल्लाह जे अल्लाह जे कुरान जे बरकत सा। और मजा साईं त अल्लाह जो कुरान रहमत अब्दुल मुत्तलिब से गॾिजी हल। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ तव्हां साईं घणा मिंट गुज़री विया लॻे थो वर जो कलाक 80 मिंट जो थींदो आहे। घणा वर हन सही असां जे खैरपुर में कलाक में 60 मिनट, हिते वर जा कलाक 80 मिनट जा हलो भला 60 मिनट खां ॾह अॻिते त 70 मिनट ताईं चए तो 70 भी थी विया थी। पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अब्दुल मुत्तलिब साईं उठन वारन सा, वापारन सा, ताजरन सा गॾिजी थियो। मक्के पाक खां शाम मुल्क ॾे वञनि था। जॾहिं शाम मुल्क में पहुता जिते दाखला जो दग हो, हिकिड़ो टावर ठहियल हो, हिकु चौक ठहियल हो। उन चौक जे अॻियां हिकु जबल हो, उन जबल जे मथां शाम मुल्क जे आलिमनि मञा हिकिड़ो वॾो उन वक़्त जो आलिम जेके तौरात किताब जो इल्म हो, ज़बूर किताब जो इल्म हो, इंजील
इंजील किताब जो इल्म हो वो माहिर फलकियात में होयो, इल्म नुजूम साहब उन जो ताल्लुक होयो, वडो राहिब हो आलिम हो उनके उसकुत चवंदा हा, कीरात चवंदा हा, कुमाज चवंदा हा, उनके वडो पादरी तसव्वुर कंदा हा। उन मथों उठ इंदे दिठा काफलो इंदे दिठो ये जूह पाए लियो पाए जो दिठे त उन उठन जे विच में एक उठ ते एक नौजवान वेठो आ जे चेहरे में नूर जूं लाटू थियूं चमकन पई। उनखे दिसी मथों हेठ लही आयो अचे विच जग ते भी उठन वारो इते बीओ उठ अगते नालंदा रोकियो उठ इते उठ भी रहा। अब्दुल मुत्तलिब दे अगते वधी जे थो हसीन जवान ओ ओठी ओ अदा उठ वारा उठ तो हेठ त लही आ पाण फरमायो जे उठ खपई त उठ जो मालिक होडे अगते भी जे उठ वठण ना आयो आ कपड़ा खपनी तो परिय पर बीठो थी कपड़ा उन्हीं जा हने जिन सू खपन दवा पारी अगते थी अगर जे करे कारोबारी ताजर हुई तो हुनन सा गाला निहारे चवे तो साईं मां ताजर न व्यापारी न मां जिन सू खरीद करण दे लाए न उठ खरीद करण लाए न सी बाकी केर हुई की आए ये तो हिन मुल्क में जे के रहन था मां इनन सबनी जो मजहबी रहनुमा आया इन शहर में इन इलाके में हर कौम में मुजी वडी इज्जत आ वडो मान आहे। मां इंजील किताब पढ़ियो तम, ज़बूर पढ़ियो तम, तौरात किताब पढ़ियो तम, माहिर फलकियात में आया इल्म नुजूम साहब मौजो ताल्लुक ओ नौजवान तो जे चेहरे में कुछ डिठो थम जेको को न डिठो आ उनके दिसी करे हेठ लथ में अज तो जे चेहरे में नूर जूं लाडू थियूं चमकन पई। हाणे गाल बुध मां तोखां कुछ पुछंदो में उन जो जवाब दे जवाब 80 मिनट वारो न जाए जवाब येस नो हां या न तकड़ में जिंद छड़ाए जे केड़ो जवाब केड़ो सवाल जान सवाल तो को पहिरो इयो आ मुखे बुधाए त तू कुरैशी जे हासिमा कुरैशी आ के तू मक्की जा मक्किया ते पो हथ तगते कर या तो तगते कर इन बे हथ के बे दिठाई बई हथ दिसी जे शादी कई थी अब्दुल मुत्तलिब से नियारे चयो मक्की कुरैशी यादो के खबर आ बाकी मां परणलो हा या कुआरो आयो रे मुखो तो पुछी छो तो के या खबर न पई अबा जागो था जेके परणल हो उए न हा कयो बाकी वांढन जो बे अल्लाह हो अज कम ठंदो सुलेमान बा तवज्जो कर अब्दुल मुत्तलिब से फरमाए थो त तोके खबर आ मां कुरैशिया तोके पतो आ त मां मक्की आया बाकी ही खबर तोके छो न पई तको मां कुआरो हा या परणल हा निहारे चवे थो से मुके सब खबर आ मां जाना थो त तुजी शादी थल या ना है पर बुद्धो तुजा हथ मुखे दसन पिया तुझे हथन जा लीका बुधाइन था इन हथन जे लीकन में सब कुछ लिखियो पियो आ हथन ते लीका है ने जी सही एक दफो पांजे हथ के दिसो हाणे न दिसो सब बीड़ा हथ दिसो एतो उठो पो पांजे घर वनी दिसो इन हथ ते लीका ये लीका कह लिखया केड़े कलम लिखया हन किथे लिखया कदे लिखया अवा जेका बशे लिखो कागज ते वाइट पेपर ते वा लिखल होनी पर कुछ वक्त ताई कुछ वक्त खा पो यो न कागज रहंदो न यो कलम रहंदो न लिखाई रहंदा इन धरती ते कई किताब लिखया कई मेमोरी कार्ड ठया के डिलीट थिया के रहंदा के न रहंदा पर हे एड़ा लीका हने जेके क़यामत तक रहंदा ही कान केड़े कलम लिखा हने हिटाई साहब के लगी सिक पंजे फकीरन के जे हलो त के अल्लाह जे बाने सा कचहरी जैसे काडे हलंदे जे जाथे दिल ठरंदी जमायत कढ लगी पई जे तो हलो हलो कोरिए भेनर सिखणनी हो गंढन सारो नी हो छिनण बूर न सिखिया हलो त उते हलो जिते दिल ठरंदी खलक कढ पंध कंदे कंदे मंजलू कंदे कंदे अचे हजरत ख्वाजा मोहम्मद जमान लोवारी वारे शहंशाह वडे थक पयो पातो अल्लाह जो कामिल मानो को वो फजर जो वक्त हो मुराकिबे में वही पंजे रब जो जिक्र थो करे पंजे अल्लाह जो जिक्र थो करे कखपन में तू तन मन में तू कखपन में तू तन मन में तू मालिक तो जी जोड़ डिठ में तुझे को तेरत जा कम
थोड़ा डिठ में तुझो शान जल जलाल हो कखपन में तू तन मन में तू कखपन में तू तन मन में तू मालिक तो जी जोड़ डिठ में तुझे कुदरत जा कमा थोड़ा डिठ में तुझो शान जल जलाल हो अल्लाह जो जिक्र थो अल्लाह जो बानो वेठो करे रब जी इबादत में कुंड में मुराक़बे में वेठो अल्लाह जे बाने एकड़ो फकीर मोकलियो बा वञ ओ साईं के इत्तला दे तो सैयद सगोरो तमा सा मिलण आयो बुधाई अंदर जो अचे मथो कपड़ो वेदो पियो कुंड में हे कोई ते मोती आयो बा दसी चे दे न कोन दफियो मां दे छो केसे हो लिखियो कंदो हेठ कयो वेठो कंदो हेठ छो कयो दे चेसे मथो कपड़ो कंदो हेठ करे त अलाए छा पियो मुखे खबर कोने चे चंगो तू पोते थी त मां पाण थो हला बेटा हिसाब मथो अचे बीठो मथों बिही हाणे इत्तलाउ थो दे त मां आयो हा पंहिंजे अचण जी ॻाल्हि थो करे मोहम्मद ज़मान जे भिक में बिही के तो सामी सफ़र हलिया को परूड़े पंधो जनी हेठा हो कंधो आन जीअंद से उनरिया ओ मुजा से परे खो मंडल कई तमे वडो पंधु कयो तमे जमात मोसा गड्डा उन सा मोहब्बत करण आयो हा जंहिंजो कंधो हेठा पाए मोहबूनन में गुरबत सार गुजार पुनाए नेण निहार तुम्हें देरो दोस्त जो उसे तुझो कंधो हेठा पर जनी हेठा हो कंधो आन जीअंद से उनरिया तव्हां को सवा कान सरी न सरी तॾहिं त हली आयो में हज़रत मुहम्मद ज़मान सही पंहिंजो कंधो मथे करे जे तो ओ साईं सैयद ही आले रसूल ही बाहर भी हा हक अदा कया हा आजा कया हा पर जे तकड़ करे अंदर आयो ही त वे हुतनी वट कलम जन जे हथ जे आयो ही ताने परेशो बीठो आ वे हुतनी वट वट जे बा गोडो गोडी सा कुलो कुले सा मिलाए वे हुतनी वट कलम जन जे हथ में मेटे अंग अगिया वारे प्या लिखन अदा पनो सो पढ़न जैसा पसन पिरी अखे रतीब से जले गोडो गोडे वेठो हिक में वेठो ते वेही करे फतो साव खणी जे तो शुक्र गड्या सुफरी जियरे जान बयारा वेठे जन जे वट में किरोड़े थया करार हाणे धणी न कर धार पाणो तिन पिरन जो हाय हाय चेतो वे तनी वटे कलम जन जे हथ कलम लिखंदो आ मेटे अंग अग्या जेके लिखल लिका ड्राहे वारे प्या लिखन वरी प्यो लिखी छरींदा हने हथ दिसी ये तो अब्दुल मुत्तलिब तो जे हथन जे लिकन मुके बुधायो तो जे हिक हथ में बादशाही आ बे हथ में आखिरी नबी जो नूर थो चमके आखिरी नबी जी आमद तुझे घर में थींदी तुझे कखन में थींदी हाणे मोटी वञ शादी कर पर ॿुधो शादी पंहिंजे कुरैशन मां न शादी कजाए बनु ज़हरा कबीले जो इल्म मुके यो भी बुधाए थो पियो त जेको अल्लाह जो आखिरी नबी दुनिया ते ईंदो उन जो ॾाॾंग उहे हूंदा कुरैशी नानग उहे हूंदा ज़हरी एकड़ा पेका एकड़ा सावरा एकड़ो अबे जो खानदान एकड़ो अमर जो खानदान अबे जे तरफ का कुरैश कबीलो हुंदो अमर जे निस्बत का बनु ज़हरा कबीलो हुंदो ऐ रहमतल लिल आलमीन जो दादो सैयदना अब्दुल मुत्तलिब ने कुरैशन मां भी शादी कई ही पर बाद में जेका पहली शादी वा बनु ज़हरा कबीले मां ऐ वो कबीलो नखलिस्तान मदीनतुल मुनव्वर खजन जे शहर के आबाद करण वा उता शादी करे आयो जड़े मक्के पाक में पहुतो तो उनी घर मजा करीम रब जेका औलाद दिनी संदर जी घरवारी हिक ॾींहं ते गॾु वेठी आ अब्दुल मुत्तलिब ब पुट अला सैयद दिना दी हाणे मेहरबानी करे हिक तुंहिंजो हिक मुंहिंजो तू अब्बो त अम्मा मां जो बहक आ पी जो बहक इशारो ॾिने त हिक जी शादी तू कराए त हिक जी शादी मां कराया अब्दुल मुत्तलिब चयो तो हिक घुरियो मां ॿई ॾिना बिनी जी शादी भली कराए चे न हिक तो जो हिक मोजो भला हिक केड़ो खई जे मां अब्दुल्लाह खई
अब्दुल्ला मुखे दे त मां उन जी शादी कराया के भला दिनो माए दस त काथो परणाई दिया के मुजा पेका मुजा भाउर मुजा अबाणा मुजा पंजा अलील ए करीब विसरन को न था उमर अबाणे पार दे पंजा न विसरंदा ने उमर अबाणे पार दे मुजा वेड़ी चावरड़ा मेड़े विजन मनहन ते उहे सांगियड़ा सरड़ा अथन अब्दुर्रहमान चवे मथों ढक डंगर धरड़ा तब कोट निखा करड़ा मन मुझे मारूअड़न जा अब्दुल मुतल्लिब खे पक थी वई लगे थो त वो वक्त वेजो थी वियो आ जो मुजी शादी बनू ज़हरा मा वरी पुत्र बि बनू ज़हरा मा पण जण थो वञे अब्दुल मुतल्लिब जो बचड़ो हजरत अब्दुल्ला बि उतों शादी करे आयो उन सागे खानदान मा रहमतुल लिल आलमीन जी जीजल अमर आमिना रदियल्लाहु ताला अनहा जदे अब्दुल मुतल्लिब जी कखन में पहती अम्मा साण बुधाए थी त रजब शरीफ जे महीने जी पहरी तारीख जुमे जी रात ही पंजे कखन में हा अल्लाह जो नबी हजरत आदम अलैहिस्सलाम मुझे कखन में मेहरबान थी ऐ मुखे चवे तो आमिना पुट मां जग जो अबो आदम नबी आया तोखे मुबारक थो दिया त अज रात तू आखिरी नबी मोहम्मद करीम जी अमर पढ़जी चुकी आखिरी नबी रहमत वारो महबूब तोखे अता कयो वयो थे ए हमेना तोखे मुबारक होजे मुखे उन रात का महसूस थियो त मां नबी जी अमर हा वो सिलसिलो अगते वधंदो वियो अमर थी चे त उन दी खा वठी वो जंग जा जानवर मूसा गालाइंदा हा मुजो अदब कंदा हा मुजी इज्जत कंदा हा जितो गुजरा त डाचू उठ बकरियूं रिटू धन वग बीठा हुंदा वो पाण में गालाइंदा हा मां बुधंदी हुयम हिक बे के सदे चवंदा जेका ये अग्या अग्या अम्मा हले थी न या आखिरी नबी जी मां आई जानवरन के खबर ही हिन जी जल अमर जे बतन मुबारक में आखिरी नबिया खुद नबी के खबर कोन ही त मां नबी आया ओ खुदा तोखे अल्लाह हिदायत दे या केड़ा तो जेले असा लफ्ज सिंगारियो छोथो एड़े मिंबर ते बे एड़ियूं गालियूं करी अल्लाह तोखे हिदायत दींदो मञणो पवंदो जग कोठ हो असा जो महबूब अब्दुल नबिया जमीन आसमान बाद में था हुजूर जी नबूवत अगवा प्रिय जो जमानो जोड़े जोड़ जहान जी जदह जोड़ाई खावद खास खल के मोहम्मद मुकाई कलमो तह करीम ते चित्यो चायाई अन मौला अंत महबूबी ये उताई वो लिखी दिनाए बई सरों सैयद की अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक तुझो पीर मुझो पीर उलमाए अहले सुन्नत अल्हम्दुलिल्लाह तो मुझे महबूब रहमतुल लिल आलमीन अब्दुल मुतल्लिब से बुधाए थो वो जमानो जदे वेजो थियो अल्लाह जे बैत काबतुल्लाह में जे बीडो काबे जा रब पोटरो दे न उठ थो न्या न उठ कुर्बान कंद में पर बी जगह ते मु पड़ियो त 40 उठ काहे अचे बी आजी उठ बीठा हुंदा हा चौक ते हेडो दुआ घुरंदो हो वरी उठन दे विंदो हो महबूब अचे ते उठ खुदा जे खल्क के खाराया हे त अचण को अगजू गालियो हो पर जदे महबूब दुनिया में आया अचण का पोछा थो ये तशरीफ फरमा था खुली किस्मत गरीबन जी अदा खुली किस्मत गरीबन जी मक्के में मेरो आयो खुली किस्मत गरीबन जी मक्के में मेरो आयो थियो रोशनो जग सारो खुदा जो नूर आयो खुली किस्मत गरीबन जी अम्मा साण बुधायो अचण सा मुझे महबूब उथी भी अल्लाह जो नालो वठी सिर मुबारक सजदे में दुआ घुरियो मुझा अल्लाह दर्जे अक में रहमत कयो थी जन जे तरफ मुके हिदायत जो बानी बनाए मोकिले उनन जे हक में मुझी दुआ कबूल कर करीम रहीम रब मुझे उम्मत जी तोखे भारत हुजे मुझे उम्मत जे मथा मेहरबानी कर मुझे उम्मत के सलामत रखो ऐ मुझा रब
रब मिठा मुझे उम्मत जी मगफिरत फरमाए मुंहिंजा साईं अचण सां अल्लाह जे हबीब पंहिंजे उम्मत खे याद कयो अचण सां उम्मत जे हक़ में दुआऊं घुरियो अचण सां पंहिंजे उम्मत सां प्यार कयो त पोइ तुंहिंजे मथां बि हक़ आहे अल्लाह जे महबूब जो ज़िक्र त रब बुलंद कयो आहे पर पिरीअ तूं असां सां प्यार कयो त असां ते बि हक़ आहे अदा विसरंदो उहो जेको विसारे कंहिं मोड़ ते विसारियो ई नाहे त पोइ यादि करे विसरे सारो लोको विसरे सारो लोको छाल न विसरी तोखे केॾो मोह सांढियो आहे साह में सोन सवाया सुपरी तोरिया तान तुरने जनजू में घूमन अंदरे चोरिया तान चुरन अदा से कीअं विसरन जन खे सांझो में साह में मख कान वेठी मथा मीर मुरसल ॾिठो कहे न पाछो संदो नूर निर्मल मख कान वेठी मथा मीर मुरसल ॾिठो कहे न पाछो संदो नूर निर्मल नबी नूर ज़ाहिर नबी नूर ज़ाहिर इहा भी निशानी मुझे मुस्तफा ले दुनिया दीवानी मुझे मुस्तफा ले दुनिया दीवानी मुझे मुस्तफा ले दुनिया दीवानी रुगो हिकड़ो वर त कोने रुगो जमाली भाव त कोने खोड़ रोट गई वरा सजे हल खबे ताई पाए वर दई दई थकजी था पाओ मुझे मुस्तफा ले दुनिया दीवानी मुझे मुस्तफा ले दुनिया दीवानी अरब में अची वियो अरब में अची वियो सारे जग जो जानी सारे जग जो जानी मुझे मुस्तफा ले दुनिया दीवानी आखिरी जुमलन जे तरफ मौला हुसैन पाक रसूलुल्लाह जो नवासो पाण हिकिड़े मदीने पाक जे घिटीअ मां गुज़रिया त साम्हूं हिकिड़ो अरब शहज़ादो पियो अचे उन ॾिसी वरितो चई साईं लॻे थो तव्हां हुसैन इब्न अली आहियो पाण फरमायो हा इन में शक कोन्हे जैसे हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधायो कहिड़ी जे तूं नबीअ जो नवासो ही मां वरी हातिम ताईअ जो पोटो आहियां तुंहिंजो नानो सखी मुंहिंजो ॾाॾो सखी पोइ तुंहिंजे नाने वटि बि ख़ल्क़ ईंदी त मुंहिंजे ॾाॾे वटि बि ख़ल्क़ ईंदी अच त पाण में हिकु ॻाल्हि खे तोरियूं कांटो था रखूं कीअं जेको मुंहिंजो ॾाॾो हातिम ताई सखी हो उन जे महलात खे 40 दरवाज़ा 40 दरहा वठण वारनि जे लाइ जेको अचे उनखे हर दरदा खैरात मिले पर इत्तेफाक अहिड़ो बि थींदो साॻो माण्हू 40 दरनि खां फिरी अचे त ईअं न चवंदा हाणे वठी वई वरी ॿियो दफ़ो न भले 40 दफ़ा वठे त बि मिलंदो हो जे पोइ तव्हांजे नाने जो दर त हिकिड़ो असांजा 39 दर वधीक हा मौला हुसैन फरमाए थो तूं भुलल हुई तुंहिंजो अकुल कम नथो करे तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे मां मञा थो मुंहिंजे बाबे हबीब जो दरवाज़ो मुबारक हिकिड़ो हुयो तुंहिंजे ॾाॾे जा 40 दर रहा पर पुत्र तुंहिंजे 40 दरनि ते जेको साहिल ईंदो हो सुबुह जो अचे 40 दर पिने फजर ते बुखियो पर मुंहिंजे बाबे हबीब रहमत लिल आलमीन जो हिकिड़ो दर मुबारक हो जेको हिकु दफ़ो उन दर ते पहुतो मुंहिंजे महबूब उनखे एतिरो त ॾेई छॾियो जो ॿिए दर ते वञण जी ज़रूरत आहे कान अदा जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आहे मिठा जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आहे उन्हीअ जो रूह में कहे सां कदहीं भी कोन रलबो आ जेको महबूब जे दर असांजे इलाइक़े में हिकिड़ो 100 साल जो पोड़ो हो नातियूं पढ़ंदो
इश्क जा बहर उन वट मूं ॾिठा फोत थी थोरे ज़माने में तो मूंखे ॿुधाए पियो साईं ग़रीब हासे मिसकीन दरिया जे भिक में घर हो जे दरिया अचे त चणा मटर पोखियूं न त ॾींहंनि जा ॾींहं फाका कची गुरबत मिसकीनी पोइ मुंहिंजो मुर्शिद करीम हो हज़रत साईं हाजी ग़ुलाम मिर्ज़ा शाह जीलानी कंबट शरीफ जे अंदर जीलानी सैयदन जो खानदान खिदमत में हाज़िर थियुमि साईं ग़रीब हाँ मिसकीन हाँ नंढा बच्चा मुर्शिद करीम का मेहरबानी कर जे बच्चा सुखो टुकुर त खाए ने त मुर्शिद मूंखे हुकुम ॾिनो अबान ॿिया सभु कम छॾे वञी महबूब मुर्शिद दिलबर दस्तगीर जी यारी सब कुछ इते थींदो खुदा जो कसम मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो असांजी सिंध जो को अहिड़ो आलिम न रहियो जेको उन जे यारीअ जी महफ़िल में खिताब न करे अहिड़ो को सॼा ख़्वानी न रहियो जेको उन जे महफ़िल में नातियूं न पढ़े मुंहिंजो वञणु थींदो हो ककारनि में देगियूं पचंदियूं हो जिते ख़ल्क़ गॾु थींदी हे अॻे पंहिंजा बच्चा हिकु वेलो खाइनि ॿियो वेलो बुख ते पर जॾहिं महबूब मुर्शिद जी यारी शरीफ़ उन विराई त जग उते पियो खाए अॼु बि यारी मारे हे जन तुझे कैया रिज़्क़ में बरकत लिखे पैया यारे हे मारे हे जन तुझे कैया यारे हे मारे हे जन तुझे कैया रिज़्क़ में बरकत लिखे पैया परहा पंजूड़ा हेल लहूड़ा परहा पंजूड़ा हेल लहूड़ा आए दे यतींद में सोन अमीर आए दे यतींद में सोन अमीर तालिब मामो जो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दुनिया जा रहबर दुनिया जा रहबर दम दस्तगीर दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मामो जो मुर्शिद तू। अस्सलाम वालेकुम।